मलीर में मार्केट कमेटी जे कोरोना सूरत-हाल बाबति अहम ॼाणी थी। मार्केट कमेटी जे चेयरमैन हाजी अहमद जोखियो जी सदारत हेठि अहम ॼाणी थी। हाजी अहमद जोखियो चयो त मंडी में जथनि जी सूरत में माण्हुनि जे गॾु थियण ते सख़्त पाबंदी लॻाई वञे थी। हुन चयो त दुकानदार तोड़े ॿिया वापारी हिक ॿिए सां हथ मिलाइण खां पासो कनि, मास्क ज़रूर पाइनि, बुखार खंघि ज़ुकाम जी अलामतुनि में मंडी अचण खां पासो कयो वञे। लाड़काणे में इंतज़ामिया कोरोना वायरस जे ख़तरे सबबि होटल ऐं ॿिया खाधे पीते जा दुकान बंदि कराए छॾिया। स्टेशन रोड, पाकिस्तान चौक, बंदर रोड समेत ॿिनि इलाइक़नि में क़ाइम होटल तोड़े ॿिया खाधे पीते जा दुकान मुकमिल तौर ते बंदि कराया विया आहिनि। होॾां एसएसपी लाड़काणे मसूद अहमद बंगिश मास्क ऐं सैनिटाइज़र जो ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ पिणु कार्रवाई जी हिदायत करे छॾी आहे। अहमदपुर में आबादगारनि पारां पाणी जी चोरी ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। आबादगारनि सोज़ली शर, कदीर, नज़ीर कलोड़े, राजा संदीले ऐं ॿियनि चयो त दारोगो मोहम्मद हसन ढूंढण रिश्वत वठी पाणी विकिरो करे पियो। हुननि चयो त संदन तयार फसल, कणिक, कमंद, केला, सब्जियूं ऐं ॿिया बाग़ सड़ी रहिया आहिनि। अॻवाननि वधीक चयो त दारोगे ख़िलाफ़ आबपाशी अमले खे केतिराई भेरा शिकायतूं कयूं आहिनि, पर संदसि ख़िलाफ़ का कार्रवाई न थी सघी आहे। आबादगारनि आला अख़्तियारनि खां घुर कई त नोटिस वठी करप्ट दारोगे ख़िलाफ़ कार्रवाई करे आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। सूबेदार में जो ॻोठाणनि पारां बासरनि जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। मुमल मुसम्मात मलूका हुरां चयो त बासर फारूक भागत ऐं संदसि पुटु यासीन भागत गॾु गाॾो वरितो जंहिंजा पैसा न पियो ॾे। हुननि चयो त पैसा घुरण तां फारूक भागत ऐं यासीन भागत घर में गिड़ी मथनि हमलो करे ज़ख़्मी कयो आहे। ॻोठाणनि अपील कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सामने इंसाफ़ कयो वञे। उमरकोट में जो भोपी माज़ूर पेनू फ़क़ीराणी खे बहाने सां घुराए ज़्यादती जो निशानो बणाइण बाद बेहोशी जी हालत में उछलाए वियो। राजा रस्ती स्टॉप ते पेनू फ़क़ीराणी सोनारी ओड खे भोपी चेतन कोहली जिन करण माने फसल में घुराए ज़्यादती जो निशानो बणायो। जवाबदार फ़क़ीराणी खे बेहोशी जी हालत में छॾे फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुची सोनारी ओड खे इस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मुतासिर नारी खां बयान वठण बाद भोपे ख़िलाफ़ एनसी दाख़िल करे छॾी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk